मुर्शिद लतीफ़ जे फिटुनि सां त 9 नीर 10 डावणियूं 15 पेद हुयास। 9 नीर 10 डावणियूं 15 पेद हुयास, पर जॾहिं पिरी याद पियास त छिरक छिनाए हिकिड़ी। रियाज़ डाहरीअ जे शेरी मजमूए शफ़क़ रंगी शाम जे महूरत में मौजूद मुंहिंजो भाइरो ऐं भेनरो हक़ मौजूद। रियाज़ डाहरीअ खे हिन ख़ूबसूरत शेरी मजमूए जी महूरत ऐं संदसि जनम ॾींहं जूं मुबारकूं चवां थो, जेको प्रोग्राम 14 जे चांड्रोकीअ में थी रहियो आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त अॼोके चंड जी राति कमर दर अकरब जी राति आहे, पर हिकु भेण जी चुमी हर नहूसत जे अॻियां ढाल थी सघे थी। जॾहिं शफ़क़ रंगी शाम खे तसवर में आणियां थो त उन जा समूरा गेड़ू ऐं गुलाबी रंग मूंखे रियाज़ डाहरीअ जी शाइरीअ में नज़र अचनि था। ऐं रियाज़ पंहिंजी शाइरीअ सां ईअं प्यार करे थो जीअं हू आगा जान मोहम्मद ऐं पिनकीअ सां प्यार करे थो। ऐं असांखे रियाज़ डाहरी ऐं उन जी शाइरीअ सां एतिरो प्यार आहे जेतिरो प्यार हिकिड़ी माउ पंहिंजे ॿारनि सां कंदी आहे। मसरूर पीरज़ादे जी गज़ल जूं सुठियूं आहिनि त माउ जहिड़ी हुजे का महबूबा, ॿार जहिड़ी अञा तबियत आहे। असीं रियाज़ डाहरी जेको ख़ुदि ॿार आहे उन जे अॻियां ॿार बणिजी वेंदा आहियूं ऐं उन सां एतिरो प्यार कंदा आहियूं। अॼोके हिन प्रोग्राम जे अॼोकी तारीख़ खे तय करणु, उन जे सालगिरह जे ॾींहं जे हवाले सां इहा चूंड ऐं हरकत सॼी मुंहिंजी आहे। मुंहिंजी रियाज़ खे चयो त हीउ प्रोग्राम तुंहिंजे जनम ॾिहाड़े ते थींदो ऐं हिन किताब जो नालो महाग सां गॾु शफ़क़ रंगी शाम बि मूं तजवीज़ कयो हुयो, छो त हुन जी समूरी शाइरीअ में उहे शफ़क़ जा रंग मौजूद आहिनि। उनजो हिकिड़ो नज़्म जेको अञा ॻोठ पंहिंजे में नंढपण खे ॻोल्हियूं, आऊं जॾहिं पढ़ंदो आहियां त मूंखे गुलज़ार जो नज़्म मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है लौटा दो, ऐं वो बारिश की कश्ती वो नैया का पानी जो तिलसम ई सहर यादि अची वेंदो आहे। हिन जी शाइरीअ ते त आऊं पंहिंजे महाग में लिखी चुको आहियां, पर हिन जी शाइरीअ में सिंध बि आहे, प्यार बि आहे, समाज बि आहे। हिन जी शाइरीअ में बाख जी साख आहे। हिन जी शाइरीअ में सुबुह थींदे नज़र अचे थी। हिन जी शाइरीअ में जिते सुगड़ाइप जा सुहिणा ऐं सुरीला रंग आहिनि, उते हिन जी शाइरीअ में जिद्दत जो रंग बि आहे। जीअं वलर यादगिरियुनि जा लहंदा विया, वलर यादगिरियुनि जा लहंदा विया, रहिया दर्द दिलि में ठिकाणा करे। यादगिरियुनि जो वलर भरिजी ॾहणु इहा जिद्दत आहे। ही दौर तख़युल जो दौर आहे, ही दौर तख़युल जे आला उॾाम जो दौर आहे। ऐं मां सम्झां थो त तख़लीक़ जे अमरता खे मारणु ॾाढो ॾुखियो कमु आहे, पर रियाज़ डायरी शफ़क़ रंगी शाम खे आणे उहा तख़लीक़ जी अमरता माणी आहे ऐं उन अमरता ते हू खीरू लहनि। उन जे हिकिड़े गज़ल जूं सुठियूं आहिनि त सपना साॻिया सारूं साॻियूं, पल पल यार पुकारूं साॻियूं। हिन वटि साॻे ई सपना आहिनि, सिंध जे ख़ुशहालीअ जा, अमन जा, प्यार जा, मोहब्बत जा, भाईपे जा, ॿधीअ जा, हेकड़ाईअ जा। ऐं हीउ जेको गज़ल आहे उनजो, जीअं साईं आबिद ॻाल्हि कई त ही न रुॻो उनजो उरूज़ ते आहे, पर ही उन सां गॾो गॾु छंद जो वज़न बि आहे। ही छंद विद्या ते बि आहे। उन जी शाइरीअ में जेका छंद ऐं उरूज़ जी जेका कॉम्बिनेशन आहे, उनजो जेको ॻांढापो आहे, उनजो जेको मेलाप आहे, उहो ॾाढो ख़ूबसूरत आहे। उन जे हिकिड़े ॿिए गज़ल जो सुठो आहिनि त माण्हुनि में के बाला माण्हू
ऊंदह मन जे उजाला माण्हू ऐं रियाज़ रज़ा ऐं नवाज़ मुंहिंजा उहे दोस्त आहिनि जेके ऊंदह मन जे उजाला आहिनि। हेॾो ख़ूबसूरत प्रोग्राम करणु, ही हेतिरा दोस्त सॼी सिंध मां कठे करणु, इहा हिननि दोस्तनि जी उहा मशाल आहे। हीअ उन्हनि दोस्तनि जो उहो प्यारु आहे, उहा पंहिंजाइप आहे जंहिं असां सभिनी खे गॾु कयो आहे। मां सम्झां थो त साईं आबिद जीअं चयो त आउं किताब ते फुट नोट लिखंदो आहियां, त मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी आहे ऐं रज़ा जे रियाज़ जे हिन किताब खे 5 दफ़ा पढ़ी चुको आहियां ऐं इहो हुन सां मुंहिंजो प्यारु आहे। मूं हुन जे सिट खे इंतिहाई ध्यान सां, ज्ञान सां ऐं प्यार सां पढ़ियो आहे। उन ते एॾे ई प्यार सां ॻाल्हाए सघां थो, पर मुंहिंजे साम्हूं जेके चेहरा वेठा आहिनि उहे ॾाढा प्यारा आहिनि। ऐं चवां थो त पंहिंजो बाक़ी वक़्तु उन्हनि यारनि जे हवाले कयां। अव्हां जो वॾियूं मोहबत।